मां दीपा वंगानी दुबई मां हिते असां आशा चांदी दी जे घर इकट्ठा थिया आहियूं। सावण जा त्योहार में सावण जे महीने में छा छा ईंदो आहे त सावण जो महीनो ईंदो आहे अगस्त में ऐं शुरूआत थी वेंदी आहे गोगड़े खां। पहिरीं गोगड़ो ईंदो आहे, पोइ नंढी सतह, पोइ वॾी सतह, पोइ रक्षाबंधन, उन खां पोइ जन्माष्टमी। ऐं मेन सावण जे महीने में 15 अगस्त जॾहिं असांजो देश आज़ाद थियो उहो बि हिकु तरह सां मल्हायो वेंदो आहे फेस्टिवल। त अॼु मां ठाहे आई आहियां चौथा ऐं मिठी मानी। त गोगड़ो यानी पहिरीं हिनखे सिंधी चवंदा हुआ गोगल वीर, हिकु तरह सां इहो हिकिड़ो सांप हूंदो हो। त हिकिड़े माईअ हुनखे ग़लतीअ सां गरम गरम खीर पीआरे छॾियईं। त हुनखे श्राप ॾिनई कि भई तूं मूंखे गरम गरम खीर पीआरियो आहे न त तूं मूंखे मां तोखे श्राप थी ॾियईं। त चई मूंखां ग़लती थी आहे, मां न सायो करे तोखे इहो गरम खीर कान पीआरियो आहे, मूंखे तूं अन मां तोखे भाउ थी मञा, तूं मूंखे माफ़ कर। त हुन चई कि तो हाणे मूंखे भाउ चई छॾियो आहे त मुंहिंजी तूं भेण थी त मूंखे माफ़ी त तोखे ॾियणी पवंदी। पोइ हुनखे माफ़ कयईं ऐं गोगल खे थधो पीआरियईं खीर। उन खां पोइ हुनखे गोगल वीर गोगड़ो यानी चइबो आहे। उन खां पोइ ईंदी आहे नंढी सतह ऐं वॾी सतह। त उन में मिठी मानी ठाहिबी आहे ऐं हिकु तरह सां हुनखे ॿिया माण्हू शीतला अष्टमी बि चवंदा आहिनि। त शीतला अष्टमी यानी कि हिकु राजा हो, हुनखे 7 राणियूं हुयूं। त उहो 7 ई राणियूं शादी करे आयूं त राजा हुननि खे सभिनी खे ॾाढो पुछंदो, पर वॾी ॾाढी चालाक हुई, पर तॾहिं बि उहा परिवार खे हिकु करे हली हुई। ऐं जेको 7 नंबर हुई उहा ॾाढी सिधी हुई, ॾाढी सिधी। त हिकु ॾींहुं राखीअ जो त्योहार आयो त इहे सभु पेके पई वञनि। सावण जे महीने में मायूं पेके बि वेंदियूं आहिनि। त हाणे हू 6 त पेके पे वञनि छोकी भाउ आहिनि। हाणे नंढड़ी चई कि मां केॾां वञा, पोइ थोरो हुनजो मुंहुं नंढो थी वियो। पोइ हिकु ॾींहुं हुन सांप खे कोई खीर पीआरियो हो त हुन चई तूं मुंहिंजो भाउ आहीं। त उहो माण्हूअ जो रूप धारे आयो। त राजा खे अॻे कन्विंस कयईं कि भाई हिनजो मां परियां जो माइटु आहियां, मां हिनजो भाउ आहियां, हिनखे मोकल ॾेईसि मूंसां। पोइ हुनजे घर वई। पोइ उते हुन ॾिठई कि भई जेकी सपेरे जी एक्चुअल में मां हुई न, उहा नंढड़े नंढड़े सांपनि खे खीर पई पीआरे। त खीर थधो करे पीआरंदी हुई। त हिकु ॾींहुं हुन चई कि मां बि हिन सपेरनि खे खीर पीआरियां। त हुनजी माउ चई भले ई पीआर, पर हुन ॾिठई कि ग़लतीअ सां ही पूरो थधो न थियो आहे। त हुन हल्को हल्को गरम ई हुन खीर पीआरे छॾियईं। त कंहिंजी पुछ जली वई, कंहिंजी जिभ जली वई। त हुनखे ॾाढो गुस्सो आयो नाग खे, त उहो श्राप पियो ॾियणु लॻे। त सभिनी चयो न हिन सां ग़लती थी आहे, हिन सायो करे न कयो आहे इंटेंशनली, त तूं हिनखे माफ़ कर, तूं मुंहिंजी भेण आई। त हुन पोइ हुनखे थधो खीर पीआरियो। पोइ जॾहिं पेके आई त हुनखे ॾाढा गोल्ड सां भरे करे गिन्नियूं विन्नियूं ॾिनई। त पेके मतिलबु राजा वटि आई त उहो त ॾाढो ख़ुशि थियो, भई सभिनी खां वधीक माल मलीदा त इहे ई खणी आई आहे पेकनि मां। राजा ॾाढो ख़ुशि। त हुन पंहिंजे पहिरीं राणीअ खे पारायो। त नंढड़ी राणी थोरी नाराज़ थी वई। त हुन पंहिंजे नंढे भाउ खे यादि कयो कि ॾिस मां खणी आयमि पेकनि मां, हिनखे थो पाए, ऐं तो त हार मूंखे ॾिनो एतिरो सुठो, हार त मूंखे पाइणु खपे। पोइ पंहिंजे असली रूप में आयो, चई मां सांप आहियां ऐं मां हिनखे वरदान ॾिनो हो कि तो मुंहिंजी सेवा कई त मां तोखे हिन सां धन धान्य करे छॾंदमि ऐं तोखे कॾहिं बि धन जी कमी न थींदी। जय झूलेलाल।